फरमायो ऐं मुंहिंजा महबूब ही ऐलान फरमाए जेकॾहिं तव्हां अल्लाह सां मोहब्बत जी दावा कयो था जेकॾहिं तव्हां चओ था त असां अल्लाह सां प्यार करण वारा आहियूं जेकॾहिं तव्हां चओ था मस्जिदूं प्यारियूं है मदरसा प्यारा है सुन्नत प्यारी आहे अल्लाह प्यारो आहे जिहाद प्यारो आहे जेकॾहिं तव्हां चओ था त असांखे अल्लाह प्यारो आहे अल्लाह ताला फरमायो आहे इहा रुगो तव्हांजी दावा ईअं क़बूल कान कई वेंदी इन जे लाइ इम्तिहान आहे इन जे निशानिया या अल्लाह केड़ी निशानिया अल्लाह फरमायो ऐ मुंहिंजा महबूब चई करे ॿुधाए जेकॾहिं तव्हां अल्लाह सां मोहब्बत कयो था त मां मोहम्मद करीम जे कठल लॻणो पवंदव मुंहिंजी पैरवी करणी पवंदव ऐ मुंहिंजा महबूब तूं पंहिंजी ज़ुबान सां ऐलान फरमाए इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह जेकॾहिं तव्हां अल्लाह सां मोहब्बत जी दावा कयो था पोइ फत्तबिऊनी तव्हां मुंहिंजी पैरवी कयो यानी हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दर मुबारक ते हलिया जो अल्लाह तबारक व तआला इहो ऐलान करायो आहे ऐ मुंहिंजा महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां इहो ऐलान फरमायो तव्हां सॼे जहान खे ॿुधायो पखी पखण ॿुधनि ॿुधनि जिन बि ॿुधनि इंस बि ॿुधनि जेके बि आहिनि उहे समूरा इहो ऐलान ॿुधनि जेकॾहिं तव्हां मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सां मोहब्बत जी दावा कयो था तव्हांजी मोहब्बत वारी दावा ऐसी ताईं क़बूल न आहे ऐसी ताईं क़बूल न आहे जेसी ताईं तव्हां मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी पैरवी न कंदव जॾहिं तव्हां मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जे दर ते अची करे मुस्तफा जा सलामी बणबव हबीब जा उम्मती बणबव तॾहिं मां रब तव्हांजी दावा बि क़बूल फरमाईंदुसि ऐ मुंहिंजा महबूब इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी जेकॾहिं तव्हां चाहियो था जेकॾहिं तव्हां दावा कयो था त असां अल्लाह तबारक व तआला सां मोहब्बत करण वारा आहियूं पोइ फत्तबिऊनी तव्हां मां मोहम्मद करीम जी पैरवी कयो या अल्लाह जेकॾहिं हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी पैरवी कईसो ऐ मुंहिंजा रब ज़ुल जलाल पोइ इनाम कहिड़ो अता फरमाईंदे अल्लाह ताला फरमायो पोइ तव्हांखे हिकु इनाम रुगो कोन अता कंदुसि बल्कि ॿ इनाम तव्हांखे ॾेई छॾींदुसि हूअं त इनाम रब जा खोड़ हूअं त एहसान रब जा किरोड़ पर हिते ॿिनि जो ज़िक्र आहे ऐं मुंहिंजा महबूब ऐलान फरमाए इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह जेकॾहिं तव्हां अल्लाह तबारक व तआला सां मोहब्बत जी दावा कयो था फत्तबिऊनी तव्हां मुंहिंजी पैरवी कयो मौला कहिड़ा इनाम अता फरमाईंदो आहे अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो आहे सभ खां पहिरियों इनाम ही अता कंदो आहियां युहिब्बुकुमुल्लाह अल्लाह तव्हांखे पंहिंजो महबूब बणाए छॾींदो आहे जेकॾहिं तव्हां हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी पैरवी कंदव उन्हनि ॿिन्ही इनामनि मां पहिरियों इनाम अल्लाह तबारक व तआला तव्हांखे इहो अता फरमाईंदो आहे युहिब्बुकुमुल्लाह अल्लाह तव्हांखे पंहिंजो महबूब बणाए छॾींदो या अल्लाह ॿियो कहिड़ो इनाम अता फरमाईंदो अल्लाह ताला फरमायो वयग़फिर लकुम ज़ुनूबकुम तव्हांजा जेके गुनाह आहे जबलनि जेॾा आहे जग जेॾा आहे वारीअ जेॾा आहे अल्लाह ताला फरमायो उहे तव्हांजा समूरा गुनाह मिटे करे माफ़ फरमाईंदो आहियां हिकु इनाम महबूबियत वारो अता फरमाईंदो आहियां ऐं ॿियो जेको इनाम आहे उहो इनाम समूरा गुनाह धोईंदो आहियां पर रब फरमायो मतां सम्झो अथई त मुंहिंजो फज़ल रुगो इन्हनि ॿिन्हिनि शयुनि में महदूद आहे महसूर आहे मुक़य्यद आहे हरगिज़ हरगिज़ ईअं न सम्झजा बल्कि रब फरमायो वल्लाहु गफूरुर रहीम सुभान अल्लाह
अल्लाह फरमायो हिकु इनाम ॾिनो मैं महबूबियत जो, ॿियो इनाम ॾिनो मैं गुनाह धोई करे तुंहिंजा माफ़ फरमायुम। पर मतां भाइयो अथई त अल्लाह जो फज़ल महदूद आहे, अल्लाह जो फज़ल मुक़य्यद आहे। अल्लाह फरमायो आसमान ज़मीन मुक़य्यद आहे, ज़मीनूं सतनि में, आसमान सतनि में मुक़य्यद आहे। अठों आसमान नाहे, सती ज़मीन नाहे, इन जो मतिलबु आहे हे मुक़य्यद है। पर अल्लाह जो फज़ल महदूद नाहे, अल्लाह जो फज़ल बेपाया वा, अल्लाह जो करम बेपाया वा। रब फरमायो पर महबूब बनायास, उन सां गॾो गॾु वरी उन जा गुनाह बि माफ़ फरमायास। हाणे अल्लाह फरमायो हाणे मां अल्लाह जी मर्ज़ी आहे। रब पंहिंजो सिफ़तूं ॿ ज़िक्र फरमायो। हिकु ज़िक्र फरमाई मां रब गफ़ूर बि आहियां त मां रब रहीम बि आहियां। माना इशारो रब जे तरफ़ां इहो आहे इन क़ुरान पाक जी आयत में त अल्लाह जो फज़ल महदूद न आहे। चओ चओ अल्लाह जो फज़ल। यार तव्हांजी तवज्जो हली वेंदी पोइ मां हीअं उथी वञो मासां ॻाल्हाए जो, तवज्जो माने कजो। महिमान बुज़ुर्ग पीर फ़क़ीर सैयद सादात पिया तशरीफ़ आणींदा। क़ुरान जेॾी महिल हले, हदीस जी हबीब जी हदीस हले, तवज्जो हुजे केरु चुरे बि न। छो इन जे करे त महबूब जा सहाबी बि जेॾी महिल हदीस ॿुधंदा त चुरंदा ई कोन। अबा रब जो फज़ल आहे या न आहे? जंहिं ते आहे उहो चवे सोना। लखी जानवर था जंगल में गुज़ारिया, नकी समर तन सां नकी बाहि बारिया। असुर जो उथी पह जो साईं संभारियो, असुर जो उथी पह जो साईं संभारियो। लखे कहीं खराया उन्यारा बुखारा, सो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह फलक अर्श कुर्सी ज़मीन कहीं बनाया। तू चो सो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो फलक अर्श कुर्सी ज़मीन कहीं बनाया। सो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हुआ। मां इम्तिहान कोन वठंदो आहियां पर तव्हां खां थोरो वठां त तव्हां लाड़ वारनि सां मूंखे ॾाढी मुहबत आहे। तव्हां बि मूंसां मुहबत कयो। तव्हां मां केरो जेको बि हिते मौजूदु आहे उहो जवाबु। तव्हां मां केरो सम्झे थो त उन जो मुर्शिद कामिल आहे। पोइ तव्हां मां हज़रत सोने सुल्तानुल औलिया जो मुरीद आहे। पोइ तव्हां मां हज़रत मखदूम सरवर नूह जो मुरीद आहे। पोइ तव्हां मां हज़रत गौस बहावल हक़ ज़करिया मुल्तान वारे जो मुरीद आहे। पोइ तव्हां मां जा हज़रत लकी शाह सदर वारे हज़रत शाह सदरुद्दीन रहमतुल्लाह तआला अलैह जो मुरीद आहे। यार डोकड़नि खे छॾियो, डोकड़ वञी पीरनि खे ॾियो। मां फ़क़ीर आहियां, उहो हक़दार आहिनि, मां हक़दार न आहियां। छॾियो चुप करे वेहो, तवज्जो फरमाइजो। तवज्जो आहे न तव्हांजी? को तव्हां मां हज़रत सुल्तानुल औलिया जो मुरीद आहे। को तव्हां मां हज़रत मखदूम सरवर नूह जो मुरीद आहे। को तव्हां मां हज़रत गौसुल आलमीन सोने ज़करिया मुल्तान वारे जो मुरीद आहे। को तव्हां मां इमामुल आरिफीन हज़रत पीर सैयद दरीरा पर रहमतुल्लाह तआला अलैह जो मुरीद आहे। को
जवान जो मुरीद जेके जवान हजरत साईं मोहम्मद इब्राहिम जान सरहंदी रहमतुल्लाह तआला अलैहि जे नाले सां सुञाणींदा है को कंहिंजो मुरीद को कंहिंजो मुरीद पर तुंहिंजे पाड़े जे उन साइल सैयद खे मां यादि न कयां त ठहे कोन थो जेको मदीने पाक में दफन थियल आहे उन सैयद सगोरे उन जो को मुरीद आहे को उन जे दरगाह खे मञण वारो आहे उन जो फर्ज़ंद सगोरो हिते मौजूद आहे तव्हां ई असांजे विच ते वेठल आहे ऐं मुंहिंजा भाउ अज़ीज़ असां अल्हम्दुलिल्लाह कामिल मुर्शिदन वारा आहियूं असांजो यकीन आहे असांखे असांजन मुर्शिदन अल्लाह अल्लाह करणो ऐं चवणु सेखारियो आहे या कोन सेखारियो आहे हथ मथे करे चओ चुप न हुज जा ॿियो अचई न अचई अल्लाह 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 मूंसां चइजां जो ये ज़मीन सुभाणे शायदि जे फलक अर्श कुर्सी ज़मीन कहे वणाया सो अल्लाह कौन था जवाब सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी ज़मीन कहे बनाया सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी मिट्टियां आदम जो जिस्म कहीं बनायो बिना पियो जे पैदा ईसा कहीं करायो फिरौन जी झोलिया में मूसा कहीं निभायो फिरौन जी झोलिया में मूसा कहीं निभायो जमीन जे तख्ते ते नबी कहे उमाणिया सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी ज़मीन कहे बनाया सो अल्लाह 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 ये जो दातार रब्बुल जलाल साईं तू सुभानो तोखे चारो नाहे चवण वसंदा शहर वीरानो करीं वसाई वाहण कंहिंखे बेगन बख्शी बकरीअ जी कंहिंखे धणी जी तूं धण कंहिंखे पाली सुख पाल किल में कंहिंखां पीहां ई पाहण हाणे ते लाणी ताहण था नकन लिंग लतीफ़ चए ओ मुंहिंजो करीम रब्बा केवल खे कण जे हाथीअ खे मण जे रब्बुल जलाल जी मर्ज़ी आहे फिरौन जे घर में मूसा पाले रब्बुल जलाल जी मर्ज़ी आहे अल्लाह तबारक व तआला वडन वडन माण्हुनि खे तुलनि थमरनि खे हबीब जी मोहब्बत न नसीब करे रब जी मर्ज़ी आहे पर तो जहिड़नि मूं जहिड़नि अभरनि सब्रनि खे मुस्तफ़ा जो इश्क़ दे रब जी मर्ज़ी आहे एकड़ा अहल बैत जा गुस्ताख थिया एकड़ा औलिया जा गुस्ताख थिया एकड़ा सहाबन जा गुस्ताख थिया एकड़ा नबिन जा गुस्ताख थिया एकड़ा आलिमन जा गुस्ताख थिया पर अल्लाह ताला सुन्नत जमायत वारन के गुस्ताखन मां पैदा कोन फरमायो आहे असां वलियन जो अदब करण वारा असहाबन जो अदब करण वारा अल्हम्दुलिल्लाह अहल बैत जो अदब करण वारा नबिन त हुई सब घोरींदा आहियो पर बिन्ही जहानन जे सरदार हजरत अहमद मुख्तार ता बजा बच्चा बार करण जे लाइ तैयार आहियूं असां अल्हम्दुलिल्लाह अल्लाह तबारक व तआला बेअदबीअ खां असांखे पनाह नसीब फरमाई आहे हथ असां जा हन दामन गौस आज़म सोणे दिलबर दस्तगीर जा हे त टोलो नूरानी आहे ये त जमायत ही नूरानी आहे कलंदर शहबाज सुहरो रहमतुल्लाह अलैहि उस्मान मरवंदी हाफिज़ कुरान वक्त जो कामिला वक्त जो आमिला वडो मुफ्ती वडो अल्लामो उन जे मज़ार ते जेकरे धमाल लगे दुहल वञा त सुन्नत जमायत जो ताल्लुक चओ त ॻाल्हायां
ये कलंदर सोने जे दरबार ते हिकड़े फिरके वारा बीही करे चवंदा अली अल्लाह वा त असां जो उन सां ताल्लुक जेकॾहिं कलंदर शहबाज़ जे मज़ार पाक जो बीही करे केरु तवाफ़ करे त असां जो उन सां ताल्लुक जेकॾहिं कलंदर शहबाज़ जे मज़ार खे को सजदो करे उन सां या रसूल अल्लाह चवण वारे जो ताल्लुक नाहे पर मां तोखे फतवा थो ॾियां हे रिकॉर्ड थी थे ॻाल्हि हे सिकंदरी फ़क़ीर इन ॻाल्हि जो ज़िम्मेदार आहे फ़क़ीर सिकंदरी तोखे फतवा थो ॾिए अहिड़ो मेलो अहिड़ो मलाखड़ो जिथे शराब थे जिथे ज़िना थे जिथे आफी महले जिथे हराम पायूं छ जंहिं जगह ते ग़लत माण्हू अचनि खदड़ा नचण इहो अहले सुन्नत व जमात जो तरीक़ो नाहे असां मेला ऐं मलाखड़ा कराइण वारा कोन आहियूं असां त उर्स पाक करण वारा आहियूं जंहिंमें क़ुरान पढ़बो आहे हदीस पढ़बी आहे चओ चओ असां केरु आहियूं क़ुरान पढ़ण वारा केरु आहियूं असां केरु आहियूं असां हदीस पढ़ण वारा आहियूं जे सुहिणे कलंदर साईं जेको अहले सुन्नत जो इमाम आहे जेकॾहिं उन जे मज़ार पाक ते धमाल लॻे को एतिराज़ असां ते न करे जेकॾहिं उते ग़लति कमु थिए त एतिराज़ सुन्ननि ते न करे न को शेर मुस्तफ़ा मुफ्ती अब्दुल रहीम इहो तरीक़ो ॾसियो न को हज़रत साईं मोहम्मद इब्राहिम जान सरहंदी इहो तरीक़ो ॾसियो न को कंहिं ॿिए असांजे आलिम ॾसियो जेकॾहिं कंहिं मवाले ठाहियो आहे त पोइ ज़िम्मेदार बि मवालो पाण असां त सुन्नत जमायत वारा क़ुरान पढ़ंदा हो हदीस पढ़ंदा हो अहिड़े गैर शरई कम सां असांजो वास्तो ई कोन्हे असां त चऊं था त कलंदर उहो आहे जेको क़ुरान जो हाफ़िज़ हाणे अॼु हिते हथ मथे कर ऐं मूंखे पक ॾे हे दुनिया रिकॉर्ड करे चओ अहिड़ा गैर शरई मेला न मंज़ूर चओ गैर शरई मेला चओ चओ ये मां सॼी आले सुन्नत जी नुमाइंदगी थो कयां गैर शरई मेला इन्हनि खे बंदि कयो असांजो इन सां को ताल्लुक नाहे पर यार छा कयूं हुकूमत जी मूं सिकंदरी फ़क़ीर जे हवाले रुगो 24 कलाकनि लाइ ॾियनि न त पोइ ॾिसां थो त इहे कीअं नथा बीहनि कम रुगो दरगाह जी सॼी हुकूमत मां बि कोन चयो आहे यार पर इहे ग़लति कम छो नथा बीहनि कसम ख़ुदा जो असांजो जेको तरीक़ो आहे उहो मुहम्मदी तरीक़ो आहे सभु सुभान मेर सां सुभान अल्लाह हाणे सलात पढ़ो त क़ुरान ॿुधाए सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सुभान अल्लाह अञा जमायत अचे पई असां तो मथे करे सुभान अच्छा हिकु त इनाम जेको आयत में ॿुधायूं ॿ इनाम ज़िक्र आहे हिकु महबूबियत वारो मक़ाम ऐं ॿियो गुनाह मेटजण वारी महिरबानी टियों फज़ल महदूद तरफ़ जो आहे कोन रब खे ऐलान फरमायो अल्लाहु गफूर रहीम अल्लाहु गफूर रहीम हाणे अठ त वरी ॿी क़ुरान पाक जी आयत ॾे वठी हलां क़ुरान ॿुधबो न बा अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे वमन युति अल्लाह वर रसूल فأولئك مع الذين أنعم الله عليهم من النبيين والصديقين والشهداء والصالحين वरी ही भी कुरान पाक की आयत है इलाहुल आलमीन पहली आयत में तो इरशाद फरमायो महबूब जी पैरवी कयो हबीब जे तरीक़े ते हलो हबीब जे कढ लगी पो हबीब जे दर ते अचो इलाही तो ब इनाम ज़िक्र फरमाया वरी पूरो कुरान पढ़ंदो है अल्लाह तबारक व तआला वरी हिन आयत में फरमायो आ जेको माण्हू इताअत कंदो अल्लाह जी ऐं अल्लाह जे रसूल जी अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो आ उहो इंसान क़यामत जे दिहाड़े ते अकेलो कोन उथंदो
अल्लाह ताला फरमायो वो शख्स क़यामत जे ॾिहाड़े ते उथंदो त नबियुनि जी जमायत में उथंदो या सिद्दीक़नि जी जमायत में उथंदो या शहीदनि जी जमायत में उथंदो या वलियनि जी जमायत में उथंदो। यार अजब ॻाल्हि हा। थोरो क़ुरान पाक ते गौर त कर मिठा, थोरो क़ुरान पाक खे सम्झ त सही। क़ुरान पाक छा थो फरमाए? क़ुरान फरमायो वमन युतिअल्लाह, जेको इताअत करे अल्लाह जी। अब हेॾा निहार जा सोना त ॻाल्हि तोखे सम्झा। इताअत सवलनि लफ़्ज़नि में, ॾुखिया अरबी जा अखर न चवंदुसि, सवलनि लफ़्ज़नि में इताअत चइबो आहे पैरवी करण, यानी जीअं अगलो करे ईअं तूं बि कर। हबीब जिहाद फरमायो उम्मत ते लाज़िम आहे जिहाद करे। पोइ बदमज़हब जे ख़िलाफ़, कूड़नि जे ख़िलाफ़, ठगनि जे ख़िलाफ़, 2 नंबर माण्हुनि जे ख़िलाफ़ जिहाद करे। हबीब जिहाद कर। नंबर 2 हबीब नमाज़ अदा फरमाई। तव्हां ई असांजे मथां लाज़िम आहे नमाज़ अदा कयूं। माना जीअं हबीब पंहिंजा कम कार नमाज़ में जेके नमाज़ जा अरकान अदा कया, तव्हां बि कयो, असीं बि कयूं। इहा वायदा। पर थोरो गौर कर, एतिरे क़दुर जो शरीयत जो हुकुम आहे। जीअं महबूब मदीने वारे साईं खाधो वापरायो, कीअं? हबीब सभ खां पहिरियां पंहिंजा जेके हथ मुबारक हा उहे धोता, हथ मुबारक धोई। मुंहिंजे महबूब अकरम जी इहा सुन्नत आहे। हबीब हथ धोता, हथ धोइण खां पोइ खाधो आयो। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खाधे में शुरूआत फरमाई। हबीब चयो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हबीब बिस्मिल्लाह पढ़ी। इहा बि मुस्तफ़ा जी सुन्नत। वरी टी हबीब फरमायो त जेको खाधो आहे, जेको प्लेट आहे, थाली आहे, उन थालीअ में उन पासे खां खाओ जेको तो वारो पासो आहे। ओ ज़िलो बदीन ट्रिपी अची करे सांघण में कुझु बूटी न खण। जहिड़ा कंदा आहिनि न। ॿियो न पुॼंदो त गिरह हणी विच ते हणी पोइ हुनखे हीअं सटको ॾींदा त उहो जेका परी बूटी आहे उहा रज़ा सां भले रिड़ी अचे। सम्झो था न? इहो हबीब जे सुन्नत जे मुखालिफ़ आहे। हबीब फरमायो त जेको पंहिंजो तरफ़ अथव, पंहिंजो पासो अथव, उन पासे खां खाओ। इहा बि सुन्नत। ऐं हबीब फरमायो जेको अचेव साम्हूं उन मां विड न कढो, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम करे खाओ। न वणे मां त ख़ामोश थी वञो, वञी को ॿियो पंहिंजो बंदोबस्त फरमायो। वरी हबीब फरमायो त एतिरो पंहिंजो छॾियो जो बुख अञा बाक़ी हुजे। इहा बि हबीब जी सुन्नत वा। वरी हबीब फरमायो खाओ त रब जो शुक्रानो अदा कयो। वरी शुक्रानो अदा करण खां पोइ ओ जंहिं तव्हांखे दावत खाराई आहे, वरी उन जो बि तव्हां शुक्रियो अदा कयो। बहरहाल मां तफ़सील में नथो वञणु चाहियां। हाणे इहा आहे पैरवी। हबीब फरमाईंदा विया कुर्बान वञा, मां कुर्बान वञा उम्मत जे आलिमनि तां। सुभान अल्लाह। अञा ज़ोर सां। ये उम्मत जा आलिम जेके रब जी हुज्जत आहिनि हिन धरतीअ ते रब जी हुज्जत आहिनि। हुज्जत उन्हनि महबूब जा लुक़मा खाइण बि असांखे ॿुधाया त मुंहिंजो महबूब कीअं गिरह मुबारक खे कीअं चॿाड़ींदा हुया, कीअं महबूब वापराईंदा हुआ। हर शइ नोट कयूं। मां तव्हांखे चैलेंज सां हिकिड़ी ॻाल्हि थो चवां, जेसीं ताईं मां जहिड़ो हा इन मुंहिंजी चैलेंज खे को पूरो करे। उहा कहिड़ी चैलेंज आहे? पुट पंहिंजे वालिद, न्याणी पंहिंजे अमड़, घाटो को मुरीद जहिड़ो तेड़ो मुरीद न, घाटो ख़ादिम मुरीद पंहिंजे मुर्शिद जी सुहारी मुबारक। बल्कि मां चवंदो सुहारी बि घणी आहे। जेके मुछूं आहिनि, इंसान जी उमिरि वधंदी आहे, उन्हनि मुछुनि में अछा वार पवंदा आहिनि। अमड़ खे त मुछूं कोन हूंदियूं, पर अमड़ जे मथे मुबारक में बि अछा वार पवंदा आहिनि। त हाणे न्याणी पंहिंजे अम्मा जा सॼा वार न, ओ जेका हीअ चोटी आहे न, हिन चोटीअ मां घणे ॿुधाए त अमड़ खे मथे में अछा वार सॼे में न, बल्कि ओ हिन जॻह ते घणा आहिनि। सॼी उमिरि गुज़री वेंदसि, कान ॻणे सघंदी। मुर्शिद जी इजाज़त ॾिएसि। इजाज़त हिन सुन्नत जी पैरवी जे लाइ। भला मौलवी साहब जी ॻाल्हि खणी हेठि था कयूं, उन लाइ तोखे इजाज़त आहे रोज़ सुबुह जो मुंहिंजे ॻणींदो करे कसम ख़ुदा जो तोड़े जो ॿटड़े वार त बि अॼु ॻणींदो 7, सुभाणे ॻणींदो 14 6।
अॼु ॻणींदो 4 सुभाणे चवंदो साईं 5 माना अंगो हिकिड़ो पक सां कोन चई सघंदो हेॾा निहार कुर्बान वञा मां महबूब जे सहाबिन ये उम्मत जा पहरा पहरा आलिम पहरा आलिम सुनो अबू बकर बि इन में सुनो उमर बि इन में सुनो उस्मान बि इन में सुनो शेर खुदा बि इन में ओ लगी तो जी तार आजन के दुनिया में उह दीवाना लगी तो जी तार आजन के दुनिया में